अहम ख़बर रियाज़ खां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मान में यमामा पैलेस में आजणो ॾिनो वियो आहे। शाही महल आमद ते सऊदी नेशनल गार्ड्स तरफ़ां वज़ीर आज़म खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। शाही महल में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे मान में बाज़ाब्ता आजणो ॾिनो वियो आहे। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान तरफ़ां शानदार आजियां ॾिनी वई आहे। सऊदी वली अहद पंहिंजे वफ़द जो वज़ीर आज़म सां तारफ़ बि करायो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुलाक़ात भी थी आहे। मुलाक़ात दौरान ॿितरफ़े लाॻापन ऐं दिफ़ाई सहकार बाबति ॻाल्हियूं बि थियूं आहिनि। सऊदी वली अहद तरफ़ां पाकिस्तान खे भरपूर सहकार जी ख़ातिरी कराई वई आहे। मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसाक डार, फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं ॿिया बि शरीक हुआ। अहम ख़बर आहे रियाज़ खां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे मान में यमामा पैलेस में आजणो ॾिनो वियो आहे, जॾहिं त शाही महल आमद ते सऊदी नेशनल गार्ड्स तरफ़ां वज़ीर आज़म के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। शाही महल में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे मान में बाज़ाब्ता आजणो ॾिनो वियो आहे। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान तरफ़ां वज़ीर आज़म जी शानदार आजियां कई वई आहे। सऊदी वली अहद पंहिंजे वफ़द जो वज़ीर आज़म सां तारफ़ करायो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ में मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापन ऐं दिफ़ाई सहकार बाबति ॻाल्हियूं थियूं आहिनि। सऊदी वली अहद तरफ़ां पाकिस्तान खे भरपूर सहकार जी ख़ातिरी कराई वई आहे। मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसाक डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿिया बि शरीक हुआ। अहम ख़बर आहे रियाज़ खां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे मान में यमामा पैलेस में आजणो ॾिनो वियो आहे। शाही महल आमद ते सऊदी नेशनल गार्ड तरफ़ां वज़ीर आज़म खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे।